डेरा मुराद जमाली जे इलाइक़े नौतालमी अणॼातल हथियारबंदनि जी घर ते फायरिंग जंहिंमें औरत समेत ॿ ॼणा क़तल थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। डेरा मुराद जमाली जे इलाइक़े नौतालमी अणॼातल हथियारबंदनि जी घर ते फायरिंग में औरत समेत ॿ ॼणा क़तल थी विया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मार्च वेलनि जा लाश खणाए इस्पताल पहुचाया आहिनि। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे कोयटा मां। डेरा मुराद जमाली जे इलाइक़े नौतालमी अणॼातल हथियारबंदनि घर ते फायरिंग कई आहे जंहिंमें औरत समेत ॿ ॼणा क़तल थी विया आहिनि। पुलिस वाक़े वारे हंधि ते पहुची मार्च वेलनि जा लाश खणाए इस्पताल मुंतक़िल करे छॾिया आहिनि। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। डेरा मुराद जमाली जे इलाइक़े नौताल में अणॼातल हथियारबंदनि घर ते फायरिंग कई आहे जंहिंमें औरत समेत ॿ ॼणा क़तल थी विया आहिनि। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मार्च वेलनि जा लाश खणाए इस्पताल मुंतक़िल करे छॾिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कोयटा मां डेरा मुराद जमाली जे इलाइक़े नौताल में अणॼातल हथियारबंदनि जी घर ते फायरिंग जंहिंमें औरत समेत ॿ ॼणा क़तल थी विया आहिनि। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मार्च वेलनि जा लाश खणाए इस्पताल पहुचाया। कोयटा में ख़बर अवां खे ॾियूं पिया। डेरा मुराद जमाली जे इलाइक़े नौताल में अणॼातल हथियारबंदनि जी घर ते फायरिंग जंहिंमें औरत समेत ॿ ॼणा क़तल थी विया आहिनि।